अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर मज़ेदार गपशप में तव्हांखे वेलकम थो कजे। मां आहियां तव्हांजो होस्ट सैयद ताहा मोहसिन बुखारी। जीअं त तव्हांखे असां हर एपिसोड में अज़ीम अज़ीम किरदारनि सां मिलाईंदा रहंदा आहियूं। अॼु बि असां वटि हिकु अहिड़ो ई अज़ीम किरदार मौजूदु आहे। सिंध जो सुहिणो किरदार डॉक्टर हणखण हैदराबादी, जेको न इंसाननि जो डॉक्टर आहे न ॿारनि जो डॉक्टर आहे, बल्कि हू जानवरनि जो डॉक्टर आहे त पाण बि हिकु जानवर। त तव्हांखे डॉक्टर हणखण हैदराबादीअ सां मुलाक़ात कराइण वठी हलूं था। तव्हां घबराइजो न। साईं डॉक्टर हणखण हैदराबादी जानवरनि सां रही करे थोरो पाण बि उन्हनि जहिड़ा थी चुका आहियूं। त अचो त हलूं था डॉक्टर हणखण हैदराबादीअ ॾे। बुरो न मञिजो, मां बि थोरो खिलाईंदोमांव बि सही। अस्सलाम वालेकुम या आली मदद डॉक्टर हणखण हैदराबादी। खैर अमन तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? टाइट लॻा पिया। सफ़ा मस्तु में तव्हां ॿुधायो? सफ़ा अमन तव्हां ॿुधायो? ख़ुशि खैर सफ़ा मस्तु में। टाइट लॻा पिया न का बीमारी तव्हांखे न आहे? न बा असांखे त बीमारी कोन्हे, बाक़ी हुजेव त ॿुधाइजो। कुता ॻोठिया वधी आहिनि। हा न वठी अचो न। केॾे बा कुतनि ॾे? हा कुतनि ॾे वठी हलंदो या कुतनि केॾे वठी ईंदव? हे स्टूडियो आहे हिते कुता कीअं ईंदा बा? पोइ असांखे हलणो पवंदो न। पोइ तव्हांखे आख़िर में प्रोग्राम ख़तमु थियण खां बाद में तव्हांखे वठी हलूं था। सही आहे। सफ़ा हेॾा दवा अंदरि बंदि आहे। हा 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 ईअं न। ईअं कुतनि खे माना बचायो कोन था? न कुतनि खे बचायूं था, पर हे नसीब हा किन किन खे त बा 100 मां 99% दवा अंदरि दम आहे। भाई 1% सही थिया आहिनि कुता। सही। त तव्हांजी तबियत सही नथी लॻे, तव्हांखे 317 जो केस लागू थींदो। छो भाई वरी कीअं? LLB पढ़ियल आहियो तव्हां? सभु कुझु पढ़ियल आहियूं। ईअं बाक़ी चश्मो छा लाइ पातो? ॿियो तव्हांखे कुतनि जे बारे में डॉक्टर हणखण कहिड़ी मालूमात आहे? तव्हां भा कुतनि खे छो? ॿियो त जानवर आहिनि, ढोर आहे, ढगो आहे, जंगल में त अलाए केतिरा जानवर आहिनि। तव्हां कुता छो था तव्हां पुछो था? सवेल कुतनि जी ॻाल्हि कयो त कुता बीमार आहिनि। वरी हिन महिल तव्हां चओ कुतनि जे बारे में। ॿियनि जानवरनि जी तव्हां ॻाल्हि कयो, ॿिए जानवर तव्हांखे नथा नज़र अचनि छा? मूंखे वरी माना थोरो तव्हांखे ॾिसी करे बसि वरी थोरो, तव्हां केतिरी डिग्रियूं कयूं जानवरनि जूं? कहिड़े कहिड़े माना औज़ारनि में तव्हां एक्सपर्ट आहियो जानवरनि जा खोलण करण में? हिकिड़ो त हा सिधो सुमारे जानवर खे सिधो टंगू मथे ऐं ॿाहूं बि मथे जेके हूंदियूं आहिनि। सही आहे सिधो टंगू ॿाहूं ॿई मथे? ॿई मथे ईअं हूंदो आहे न जानवर, ईअं हलंदो आहे। सही आहे त ईअं ॿई मथे, हितां सॼो जीव बि मथे। सही आहे सॼो जीव वढींदा हो जानवर खे सफ़ा सॼो ऑपरेशन सर्जरी न ऑपरेशन जीअं को बा कंहिंजो बा पालतू जानवर आहे, हुनखे कॾहिं ॾंडो थो लॻे या मथां कुझु किरे थो लॻे। पालतू हूंदो त ॾंडो कीअं लॻंदो जॾहिं त हुननि जो पालियल आहे? भा ॾिसो न पालतू कुता पाड़े वारे आहियो त हल सही आहे। को बि कीअं थी थो वञे, मथां खां लठ किरी पई या मथां कुझु शीख भॼी पई किरी पई या सिर लॻी, ईअं कीअं भला शीख किरंदी? भला अटकल ते हुई आहे न, कुझु बि थी सघे थो। फॉर एग्जाम्पल हा कुझु बि थी सघे थो। हल मिसाल अॻिते पोइ उनखे कपियो विचां कपियोसीं सॼो। सही आहे विच में छा हूंदसि अंदरि? विच में पहिरियों त हूंदो अथसि हेॾां दिलि। हा सही आहे खाॿे पासे तां साॼे तां? खाॿे ॾांहुं। हा हा पोइ आहिस्ते आहिस्ते हेठि अची विच ते हूंदा आहिनि हुननि जा आंड्रा। हा सही आहे आंड्रा विच ते? विच ते इहे छो? माना हीअं सेंटर ते पर थोरो हेठि पेट खां थोरो हेठि। सही आहे हा आंड्रनि खां हेठि बच्चेदानी, हुननि जे मथां आंड्रनि खां मथां पिफड़। सही आहे वरी उन्हनि जे हेठां जेरो, वरी बुकियूं वारी। हल इहो तकरीर घणी ॿुधीसीं। हाणे तव्हां इन्हनि मां कहिड़ा माना कहिड़े औज़ार जा एक्सपर्ट आहियो तव्हां? माना कहिड़ो माना ऑपरेशन सही? कटण जो। हा कटण माना किथे बि को मसइलो थियो आहे न असांजी सॼी अस्पताल में त कटण माना ऑपरेशन त ॿिया कंदा आहिनि, मूंखे सिर्फ़ु कटण लाइ। तव्हां बसि सिर्फ़ु ॾिसंदा हो? न मूंखे कटण लाइ घुराईंदा आहिनि। अब असांखे हिते झील ॾेई ॾे, अब आहे छो ॿिया नथा करे सघनि छा? न मां एक्सपर्ट थियो आहे न कटण में, झील ॾियण में। माना ॿियनि खे रहम थो अचे, माना रहम त करिणो न, रहम कंदासीं त हुनखे बचाए न सघंदासीं। पहिरीं भला तव्हां टेटू ठाहींदा हुआ? न
पोइ भला कटियो दारू बि ऐं नंढे लाइ भला आरे ते त कमु कोन कयो हुअ न। न मूंखे पेंटिंग वणंदी आहे। हा पेंटिंग पेंटिंग कंदा हू तॾहिं त न तव्हां कंदा न हुआसीं असां कुतनि जा डॉक्टर थी वियो। असांजो नालो तूं छो खयो मतलब वरी टियों चकर कुते जो नालो तूं खणी वो- कुतनि सां मसइलो छा आहे तुंहिंजो? मूंखे तो ॾिसी कुतो चईं हिते वाकई में कुता याद था अचनि। न माना तव्हां कुतनि जा डॉक्टर आहियो। न मां जानवरनि जो डॉक्टर आहियां। आयो घणो त तव्हां कुतनि खे माना यूज़ करे माना उन्हनि खे फाड़ियो चीरियो आहे न हींअर घणो तव्हां असां कुअनि खे छा आहे न 99% हिनमहिल ताईं कुआ मरिया आहिनि सो डॉक्टर जे एक्सपेरिमेंट ते पोइ चाहे तव्हांजे हिते त 100 ई पूरा ई मरिया हूंदा, हिकिड़ो कामयाबु कोन थियो हूंदो। मुंहिंजे ते 99% मरिया हिकु बची वियो। ऐं उहा मुंहिंजी दवा अॼु ताईं कुतनि खे मेहनि खे बकरियुनि खे सभु कंहिंखे बि लॻे। पोइ त इंसान खे बि लॻंदी हूंदी। हा ऑक्सीडन जेकी माई हूंदी आहे न ऑपरेशन खां पोइ असीं ॾींदा अथसि न ऑक्सीडन। हा इहा तव्हां वटि आई आहे। हा इन जो छा आहे थ्योरी एक्सपेरिमेंट इहो मां कयो। तव्हां ते त पोइ घणा किताब लिखणु घुरिजे। हा लिखंदव न। हा बाक़ी तव्हां छा कंदव हेॾी इंटरव्यू ॾाढो तव्हां कुझु त लिखंदव। तव्हांखे तॾहिं असां घुरायो आहे जो तव्हां कुतनि जे वरी कुता तव्हां सां मसइलो छा आहे? मसइलो मूंसां कुझु बि न आहे। तव्हांखे थोरो ॾिसां थो न मूंखे माना यादगिरी अची थी छाजी यादगिरी थी अचे तव्हांखे? त कुतनि जा डॉक्टर बि एॾा होशियार थी सघनि था। न मसइलो ख़बर अथव छा आहे? मां इंसाननि जे डॉक्टर जो थियणु पियो चाहियां पर सीटूं थी फुल मां चयो भला कन्वर्ट कयोसीं हिनखे जानवर जा कयो छो जानवर बि त वीचारा आहिनि न। जानवर त आहिनि न। मैं ॾिसो मैं जो खीर तो इंसान खे सही आहे। कुता चौकीदारी था कनि घणा ई अहिड़ा जानवर आहिनि। माना कुतनि सां तव्हांजो इंट्रस्ट वधीक आहे। इंट्रस्ट ख़बर अथव छो? जो कुते जूं ख़ासियतूं आहिनि। कुतो वणी वधो न कुते जूं ख़ासियतूं आहिनि उन घणी ख़ासियतूं आहिनि। जीअं मालकत चोरी थींदी आहे ऐं कुतो भौंकंदो आहे। हिकिड़ो फॉर एग्ज़ाम्पल वा कुतो बीमार थी पए हा तो भला तव्हां पहिरीं दाड़े लाइ हुआ न एॾियूं रिसर्च असांजे घर में बि चोरी थिए थी पर कुता भौंकिया सो असांखे माना लॻो त ॿियनि जानवरनि जो इलाजु पोइ पहिरियों कुतनि जो इलाजु कजे त माण्हुनि जा घर में सेफ। माना होॾां भले में ढोर मरे थो तव्हां पहिरीं कुते जो इलाजु कंदव। न उहो डिपेंड थो करे त मर्ज़ कंहिंमें केतिरो आहे। पर जे सेम मर्ज़ आहे ॿिन्हिनि में त पहिरीं तव्हां कुते खे हा सेम मर्ज़ आहे त साॻियो त पहिरीं असां कुते ॾींदासीं। मन में खे छॾे ॾींदो भले तड़पे। न जे साॻियो मर्ज़ आहे त पोइ मतिलबु जे में अञा घणो मर्ज़ आहे ॾिसो तकलीफ़ कंहिंखे घणी आहे शदीद त पोइ डॉक्टर जो कमु आहे न। सही न त हिकिड़ो ऑपरेशन कबो ॿिए खे गाइड कबो। तव्हांजे तबियत में बि लोचो आहे रोलो आहे तव्हां ते 317 जो कानून लागू थींदो। इहो तव्हां भला LLB बि पढ़ी आया। LLB पढ़ियल आहे LLMP पढ़ियल आहे। हा LLMP छा आहे माना? LLM मास्टर ऑफ लेजिस्लेटिव लॉ। हा LLM माना मास्टर ऑफ लेजिस्लेटिव लॉ। LLB खां पोइ वरी LLM आहे। मां त सम्झो लुडी मैट्रिक पास। न उहा LLMP हा। आहे मां LLM चयो। तव्हां LLMP बि पढ़ियल आहियो LLM बि पढ़ियल आहियो। हा ॿई पढ़ियल आहियो। ॿई टई मां बि तॾहिं चवां न मुंहिंजी 5 डिग्रियूं थियल आहिनि। इंट्रस्ट कीअं आहे? 5 डिग्रियूं थियल आहिनि। जो नालो न खण छो वाह कुतनि जो नालो खयईं मां हलियो ई वियुसि। हुई बि बसि इंटरव्यू ख़तमु थियण वारो तव्हांखे इजाज़त ॾींदासीं थोरी देरि खां पोइ। हा तव्हांजो वॾो नालो ॿुधो हुयोसीं त तव्हां कुतनि जा वॾा अज़ीम वरी तव्हांजे दिमाग़ में छा वेठल आहे? छा आहे मसइलो तव्हां सां? अब कुतनि जा त डॉक्टर तव्हां कुतनि सां गॾु रहंदा आहियो छा? हिते कुता आहिनि ॻोठ में तव्हां उन्हनि सां गॾु रहंदा हिकिड़ो आहियो छा? कुतो तव्हांखे नज़र कोन आयो हूंदो। मां अचां पोइ त 10 कुता बीमार लॻा पिया उन्हनि जो पहिरियों मां इलाजु कया पोइ हेॾे आयो आहियां। तॾहिं त तव्हांखे घुरायो तव्हां कुतनि जा ई त डॉक्टर आहियो न। मां जानवरनि जो डॉक्टर आहियां कुतनि जो डॉक्टर न आहियां। ॿुधी छॾ साहब पहिरें त इलाज बि कयो था कुतनि जो। इलाजु छा कयो न हा जेको माण्हुनि जो इलाजु कंदो उहो त इलाजु ई आहे न। कुतनि जो ऐं माण्हुनि जो इलाजु फ़र्क़ु थोरो ई आहे। फ़र्क़ु इहो आहे कपड़ अंदरि तव्हां माना साॻा था रखो माना तव्हां माण्हुनि खे कुतनि सां था घरायो। इलाजु ॿिन्हिनि जो साॻियो ई हूंदो आहे बसि दवा मट हूंदी आहे ॿिन्हिनि जी। हा कुते जी दवा लॻंदी आहे
इंसानी दवा लॻो हुया तीअं ई कुकड़ जीअं पखी थी विया उहा पालतू पखी हूंदा उनजो इलाज साॻियो हूंदो आहे दवा मट हूंदी आहे टिनिनि जा इलाज साॻियो हूंदा आहिनि दवा मट हूंदी आहे तव्हां लुडी लुडी मैट्रिक पास कई आहे पक्का बस मूंखे MBBS बि कई आहे MRCS बि कई आहे इहे वरी छा आहिनि MBBS बैचलर ऑफ मेडिसिन एंड बैचलर ऑफ साइंस सर्जरी तव्हां बा घणा हो असां मेडिकल रॉयल कॉलेज सर्जरी MRCS तव्हां छा कयो आहे भला तव्हां एतिरा सुवाल कया न हाणे मां तव्हां खां कुझु सुवाल कयां तव्हांजी कहिड़ी डिग्री थियल आहे तव्हां हिकिड़ी डिग्री ॿुधायो मुंहिंजूं बा वॾियूं डिग्रियूं थियल आहिनि कहिड़ी हिकिड़ी त ॿुधायो हिकिड़ी खपेव न हा ॿुधायो मुंहिंजी MFI डिग्री थियल आहे मतिलबु मतिलबु हिन जो वॾो ॿुधायो मतिलबु ॿुधायो मास्टर ऑफ फिल्म इंडस्ट्री मास्टर ऑफ फिल्म इंडस्ट्री हा अच्छा ॿिए कहिड़ी डिग्री कयो हिन खां पोइ MFI खां पोइ MFI खां पोइ असां का बि डिग्री कोन कईसीं छो जो आख़िरी इहा हुआ अच्छा मां PhD खां बि वधीक इहा डिग्री आहे मां IMF में बि कमु कयो आहे तव्हांखे ख़बर आहे IMF क्या आहे इम्पॉसिबल मिशन फोर्स हा तव्हां बा असां गॾु ॾाढा हुआ असां तव्हांखे बसि इजाज़त था ॾियूं तव्हां वरी हेॾे कुते बुते कंहिंखे ॾिसो वञी तव्हांजो चया कुता आहिनि उहे किथे आहिनि ॿुधायो त हणो न सुई हिकु हिकु हा फ्रीअ में न हा फ्री में असां वटि मुंहिंजी पंहिंजी अस्पताल आहे हा साइड सर्विस ते हलो सही आहे ठीकु आहे तव्हांजा वरी नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे थी सघे हाज़रीन जे फरमाइश ते घुरायूं तव्हां वञी सघो था त नाज़रीन इहो हुयो डॉक्टर हणखण हैदराबादी जेको जानवरनि जो घटि कुतनि जो वधीक डॉक्टर आहे त उन्हनि सां कचहरी कईसीं तव्हां इंजॉय कयो हूंदो ऐं तव्हांखे जे वीडियो पसंदि आयो हुजे त असांजे चैनल खे लाइक कयो शेयर कयो कमेंट कयो पंहिंजी राय जो इज़हार कयो ऐं वधि खां वधि शेयर कयो तव्हांजी वॾी महिरबानी अल्लाह हाफ़िज़